नाज़रीन, नवाबशाह भरिसां बी सेक्शन थाणे जी हद ख़ासि कली ॻोठ मां हथियारनि जे ज़ोर ते अॻवा थियल हिंदू मज़हब सां तालुक़ रखंदड़ नौजवान नारी 12 सालनि जी रोशनी सोची खे बी सेक्शन पुलिस बाज़ियाब कराए कोर्ट में पेश कयो, जिते नारी बयान ॾिनो त मां पंहिंजे माइटनि सां वेंदसि, जंहिं ते कोर्ट सॻोरी नारी खे माइटनि हवाले करे छॾियो। उन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे SS न्यूज़ नवाबशाह जो ब्यूरो चीफ तालिब हुसैन ब्रिंद। जी तालिब, छा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो त 16 ॾींहं अॻु बी सेक्शन थाणे जे ॻोठ ख़ासकली ॻोठ मां नौजवान हिंदू मज़हब सां तालुक़ रखंदड़ नौजवान नारी रोशनी हथियारनि जे ज़ोर ते अगवा थी वई। उनखे पुलिस कल्ह बाज़ाब करे आहे ऐं कोर्ट में पेश थी आहे। हींअर हू पंहिंजे रिश्तेदारनि सां गॾु अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। उनजे हवाले सां छा चवणु आहे? 8 तारीख को रज़िया आई थी मेरे घर पे। उसने बोला तेरे अम्मी के बाद तेरे अम्मी के कपड़े दिला मुझे। फिर मुझे वो बाहर लेके गई। बाद में मुझे धक्का दे दिया कार में। अनजान बंदे थे 2-3। फिर उन्होंने मुझे कुछ सुंघा दिया। मैं हो गई बेहोश। उसके बाद मुझे ले गए कराची में साथ जोर जबरदस्ती की इन लोगों ने। एक रजिया औरत थी, आती जाती थी, बोल जानने वाली थी, हमारे घर में आती जाती थी। उसके हमने भरोसा यकीन करा था। क्या पता हमारे को मेरे बच्ची को कुछ बोल के खिला के पिला के वो बाहर लेके गई। कुछ अनजान बंदे थे गाड़ी में, उसको गाड़ी में लेके धक्का दिया। बंदों ने कुछ मेरे बच्ची को कुछ सुंघा दिया। मेरे बच्चे को कुछ मालूम नहीं पड़ा। वो लेके गए कराची में। कुछ उसने मेरे बेटी से गलत वलत भी करा उसने। हमने फिर एक्सपायर करा ये दाखिल। फिर पुलिस के केस से हमने कुछ उसको कहा। पुलिस के केस से उसको वापस करे। कल उधर आई पुलिस लेके, आज उसको कोर्ट में दाखिल करे। कुछ हमारे तरफ हो गए बयान वान दे के, और उस अगल के बंदे को बहुत सज़ा देनी। उनके बरगलाए तावीज़ करे पीना करे। ये असांजो आहे भरचूंडी जो हिसाब किताब। मियाँ मिठू साहब वो पंहिंजे घर में विहारे कई क़िस्मनि जो अॻिते पोइते छोकिरियुनि खे कन्वर्शन में मुब्तला करे थो। हीअ असां ते वॾी महिरबानी आहे SSP नवाबशाह जी, महज़ूर साहब जी, जंहिं पंहिंजा एफर्ट्स वरिता ऐं असांखे छोकिरी बाज़ियाब कराए कल ॾिनी। हुई 8 तारीख 10 बजे सुबुह जी रज़िया नाले सां हिकिड़ी माई आई, ॿाहिरि कढी हिनखे। जी तव्हां रोशनी जे वाल साहब ऐं वालदा जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन फ़ैदन सां गॾु तालिब सिरन SS न्यूज़ नवाबशाह।